जेकबाबाद लगे दोदापुर अलीआबाद लाड़े भरसां नामालूम हथियारबंदन सिद्दीक कैरी खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश। मज़ाहिमत ते फौरन सिद्दीक कैरी खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीम। जी जमील, कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी, जेकाबाद में ॾोहारियुनि माण्हुनि फुर कई आहे जेको आहे त अलीआबाद लाड़े जे भरिसां दुदापुर वारो इलाइक़ो आहे। उतां जेको हथियारबंदन ॾोहारियुनि माण्हुनि जेके आहिनि उन्हनि जेको आहे सिद्दीक एरी खां जेको आहे मोटरसाइकिल उन्हनि फुर करण जी कोशिशि कई त मज़ामत जेको आहे उन्हनि सां उन्हनि नौजवान कई धाड़ेलनि सां। पोइ उनखे जेको आहे त उन्हनि ॾोहारियुनि माण्हुनि जेको आहे उनखे गोलियूं हणी जेको आहे उनखे उन्हनि ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मी जेको थियल आहे नौजवान उन जा जेके वारिस आहिनि उहे पहुची करे उनखे सिविल अस्पताल इलाज लाइ खणी आया। उते डॉक्टरनि मौजूदु जेको आहे उन नौजवान खे लाड़काणे जेको आहे त मुंतक़िल जेको आहे उन्हनि कयो आहे। मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त होॾां पुलिस इहो ॿुधाए पई त असां ॾोहारियुनि लाइ जेको आहे त वियल आहियूं। जल्द जेको आहे उन्हनि ॾोहारियुनि जेको आहे नौजवान खे ज़ख़्मी कयो, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।